अच्छा हाणे पाण अलजिब्रा में फार्मूला छॾाइणु सिखंदासीं। ठीकु आहे। हाणे फार्मूला कहिड़ा हूंदा आहिनि ॾिसो, पहिरियों त मां हिते फार्मूला लिखी वञा थो, पोइ उन्हनि खे असां 1 बाय 1 सॉल्व करणु सिखंदासीं। a + b होल स्क्वायर इज़ इक्वल टू हूंदो आहे पहिरियों फार्मूला a² + 2ab + b²। हाणे a² 2ab b² ॿुधी करे स्टूडेंट परेशान थींदा आहिनि। हिन खे परेशान थियण जी ज़रूरत न आहे, मां तव्हांखे बिल्कुलु आसानी सां सम्झायां थो। ॿियो वरी हूंदो आहे a - b, हिन में छा हुयो प्लस हुयो, हिन में माइनस आहे, त सिर्फ़ु उहो हिते माइनस हिते अची वेंदी बसि, बाक़ी सॼो फार्मूलो साॻियो हूंदो a² - 2ab प्लस जो b²। तव्हां ॾिसी सघो था पिया हिते विच में माइनस आई, इन करे जेको 2ab आहे इहो सिर्फ़ु माइनस जो थी वियो, बाक़ी a² बि सेम रहियो, b² बि सेम रहियो। ठीकु आहे। टियों फार्मूलो आहे a² ऐं -b²। हिन में हुयो माइनस आहे a ऐं b जे विच में, पर स्क्वायर जेको आहे उहो होल आहे, सॼे जे मथां आहे। हिन में a जे मथां अलॻि स्क्वायर, b जे मथां अलॻि स्क्वायर, विच में माइनस आहे, त इहो कीअं हल थींदो आहे? इहो थींदो आहे a + b × a - b। ठीकु आहे। ईअं ॿिया बि अञा खोड़ सारा फार्मूला आहिनि, पर फ़िलहालु पाण बेसिकली हली इहे 3 फार्मूला सिखूं था। हिननि मां सभिनि खां पहिरियों नंबर 1 ते इहे सिखूं था पिया। ॾिसो फार्मूलो छा आहे, a + b होल स्क्वायर। फार्मूलो हूंदो आहे शॉर्टकट, असल में थोरो जॾहिं तव्हां हुनखे सम्झी वेंदा त इहे शॉर्टकट हूंदो आहे। चए थो जेकॾहिं के बि 2 अंग हुजनि, तव्हांखे ख़बर आहे a ऐं b में मुराद आहे, माना हिते असांखे वैल्यू ख़बर न आहे थोरी देरि जे लाइ, उहे ॿई पाण में प्लस थींदा पिया हुजनि ऐं उन्हनि जे मथां होल स्क्वायर हुजे, त तव्हां छा कंदव? नंबरनि में बि मां तव्हांखे सम्झायां थो। अलजिब्रा में पहिरियों सॉल्व करणु सिखंदासीं, तव्हांजे बुक में ॾिनल हूंदा, उनखे कीअं सॉल्व कबो आहे उहो बि सिखूं था पिया। जॾहिं बि 2 अंग हुजनि, 2 जेको आहे सो वेरिएबल हुजनि, कुझु बि हुजे, उन्हनि में जेकॾहिं उहे ॿई पाण में जोड़ में हुजनि ऐं स्क्वायर होल में हुजे, त तव्हां छा कंदा? पहिरें जे मथां स्क्वायर कंदा, वरी थोरी जॻह छॾे ॿिए जे मथां बि स्क्वायर कंदा, विच में उन्हनि ॿिन्हिनि नंबरनि खे पाण में कंदा ज़रब। जीअं हाणे हिते ॾिसो a आहे, त हिते मां a जे मथां स्क्वायर कंदुमि, हिते b जे मथां स्क्वायर कंदुमि, विच में a ऐं b खे ज़रब करे वरी उन्हनि खे ॿिनि सां ज़रब करे छॾंदुमि, बसि एतिरो कमु हूंदो आहे। हे बि प्लस जो, हे बि प्लस जो। हाणे मां अंगर में जॾहिं लिखंदुमि पोइ तव्हांखे सम्झ में ईंदो। मिसाल था वठूं त 100 + 2। हाणे हिन फार्मूले जा कीअं ॾिसो, हे पहिरियों अंगु, हे ॿियों अंगु, यानी a ऐं हे b। हे पहिरियों जेको आहे a छा आहे हिते 100 ऐं b छा आहे 2। a ऐं b में मुराद आहे त वैल्यू जी ख़बर न आहे, माना 2 मुख़्तलिफ़ अंग आहिनि। सो असांजो पहिरियों अंगु आहे 100, ॿियों अंगु आहे b। हाणे इन जे मथां आहे होल स्क्वायर, असल में दर्जो हीअं आहे 100 + 2 होल स्क्वायर। ठीकु आहे। त हाणे इन खे असांखे चए थो कीअं सॉल्व करिणो आहे। पहिरें जे मथां स्क्वायर कयो, ठीकु आहे, थोरी जॻह छॾे वरी ॿिए अंग जे मथां बि स्क्वायर कयो। ॿियों अंगु कहिड़ो आहे 2, विच में इन्हनि ॿिन्हिनि खे पाण में कयो मल्टीप्लाए, 100 ज़रब 2, ऐं इन खे वरी जेको विच में ॿिन्हिनि खे मल्टीप्लाए करे उनखे ॿिनि सां बि मल्टीप्लाए कयो, हिते बि प्लस, हिते बि प्लस। हाणे ॾिसो हिते 100 जो ज़रब छा थींदो, 100 जो स्क्वायर छा थींदो, इहो थींदो 100 ज़रब। हाली इनखे इहो फार्मूलो एसि ताईं हूंदो आहे, तव्हां इनखे अॻिते भली न बि छॾायो। ठीकु आहे। पर इहो शॉर्टकट छो इस्तेमालु कंदा, फार्मूलो कीअं छॾाईंदा, उहो बि मां तव्हांखे सम्झायां थो। हाणे ॾिसो 100 जे मथां स्क्वायर आहे, हिन मतिलबु आहे 100 ज़रब 100। तव्हांखे ख़बर आहे 100 ज़रब 100 अहिड़ी ज़रब बिल्कुलु आसानु हूंदी आहे, सिर्फ़ु हिक खे हिक सां ज़रब करे ऐं पोइ 2 ज़ीरो हे ऐं 2 हे, टोटल 4 ज़ीरो ॾेई छॾंदासीं, माना हे 10,000 जे बराबरि थी वेंदो। यानी हे सॼो छा थी वेंदो, 10,000। हिते अचो 2 जे मथां स्क्वायर आहे, हिन मतिलबु आहे 2 खे 2 सां ज़रब कंदासीं, 2 4 थी वेंदो। हिते विच में वरी छा हूंदो आहे, 2 खे 100 ऐं 2 खे पाण में मल्टीप्लाए कंदासीं, 200 थी वेंदो। उनखे वरी 2 सां मल्टीप्लाए करिणो आहे, त टोटल घणो थी वेंदो, 400। हे बि प्लस जो। हाणे आख़िर में असांखे ज़रब करिणो आहे, 10,000 हिकिड़ा ऐं 400 ॿिया ऐं 4 रुपया ॿिया। सो हे थी वेंदो 10,404, 10,404। हे तव्हांखे जोड़ सिंपल करणी आहे, तव्हांजो आंसर अची वियो। ठीकु आहे। अञा तव्हांखे मां अलजिब्रा में बि, आम रियादी में बि अञा ॿियो एग्ज़ाम्पल ॾियां थो, पोइ तव्हांखे अञा वधीक। अच्छा हाणे हिते तव्हां ॾिसी सघो था पिया, तव्हांखे 102 जे मथां स्क्वायर ॾिनल आहे, पर चयल आहे त फार्मूले जे मुताबिक़ हल कयो। ठीकु आहे। कहिड़े मुताबिक़ हल कयो, फार्मूले जे मुताबिक़ हल कयो। हाणे 102 जहिड़ा दर्जा उन्हनि खे असां फार्मूले मुताबिक़ कीअं हल कंदासीं ऐं फार्मूले मुताबिक़ छो हल कंदा, उनजो असांखे फ़ाइदो छा थींदो आहे, ॾिसो हाणे सम्झो। असांखे आहे 102 जो स्क्वायर मालूम करिणो आहे। हाणे इन लाइ असांखे तव्हां ख़बर आहे छा करिणो पवंदो, 102 खे 102 सां ज़रब करिणो पवंदो। त हाणे इहा असांजी थी वेंदी 3 ज़रब। ठीकु आहे। हाणे हे त अञा पोइ बि कंपेरेटिवली आसानु आहे, पर जेकॾहिं हीअं हुजे 5 3 4 इन जो स्क्वायर करिणो हुजे, मिसाल वठूं था पिया, त असांखे छा करिणो पवंदो, 534 मल्टीप्लाइड बाय 534, असांखे 3 ज़रब करणी पवंदी। हाणे असांखे ॾिनो अथऊं फार्मूलो, चवनि था जेकॾहिं तव्हां फार्मूलो अप्लाए कंदो त तव्हांखे घणी महिनत न करणी पवंदी। हाणे 102 जो जेको आहे सो 102 आहे। हाणे इनखे फार्मूले मुताबिक़ हल करिणो आहे, त असांखे इनखे 2 हिसनि में विराइणो पवंदो, छो जो असांजो फार्मूलो हूंदो आहे a + b, माना 2 क़िस्मनि जा अंग हुजनि। सो असां हिनखे छा कंदासीं, 100 2 खे हीअं लिखी सघूं था, 100 ऐं +2 हीअं लिखी सघूं था न। ठीकु आहे। इहो छो थी वेंदो, त पोइ जीअं असां फार्मूलो अप्लाए करे सघूं, ॻाल्हि साॻी आहे। 100 खे असां 2 हिसनि में, हाणे असांखे 2 ज़रब न करणी पवंदी, 3 ज़रब न करणी पवंदी। असां छा कंदासीं, 100 जो स्क्वायर, थोरो परते वञी 2 जो स्क्वायर। हाणे थी सघे थो तव्हां चवंदो यार फार्मूले में त ड्रिगेड आहे, पर इहो तॾहिं करे आहे जो तव्हां पहिरियों दफ़ो कयो था, ॿियों दफ़ो ऐं टियों दफ़ो कंदो त हे तव्हांजो विदिन सेकेंड्स थी वेंदो, 3 सेकेंड खां अॻे तव्हां करे वेंदो।
ठीकु आहे। ऐं विच में तव्हांखे वरी छा करिणो आहे, विच में इहे ॿई अंग आहिनि, यानी हिकिड़ो 100 आहे ऐं ॿियो 2, इन्हनि खे पाण में ज़रब कंदो 100 ज़रबिया 2 ऐं वरी उनखे ॿिनि सां ज़रब करिणो आहे। छो जो हे 2 ज़रबिया A ज़रबिया B हूंदो आहे न, 2AB आहे, यानी A ऐं B खे A माना पहिरियों वांगुरु, B माना ॿियो वांगुरु, उन्हनि खे ज़रब करे वरी उनखे ॿिनि सां ज़रब करणी हूंदी आहे, विच में प्लस, हिते बि प्लस, हिते बि प्लस। हाणे जीअं तव्हांखे मां पोइ ॿुधायमि 100 ज़रबिया 100 जो मतिलबु हूंदो 10,000, हे घणो थींदो 100 ज़रबिया 2 200, वरी 200 खे ॿिनि सां ज़रब कंदासीं 400, ऐं हिते ॿिनि खे ॿिनि सां ज़रब करिणो आहे, ॿिनि जे मथां स्क्वायर आहे, अची वियो 4। हाणे 10,000 हिकिड़ा, 400 ॿिया ऐं 4 ॿिया, हे थी वियो 10,404, हे तव्हांजो जवाबु थी वियो। हाणे ॿियो अञा मां कंदुमि, पोइ तव्हांखे बिल्कुलु आसानी सां सम्झ में अची वेंदो। मिसाल था वठूं, तव्हांजो दर्जो हुजे 508, ठीकु आहे, 508। त हाणे तव्हां छा कंदो, 500 + 2, हाणे चयल हूंदो हिनखे फार्मूले मुताबिक़ हल कयो। हाणे असांखे शॉर्टकट में हल करिणो आहे, असां छा कंदासीं, 500 खे ऐं 8 खे अलॻि अलॻि कंदासीं, त जीअं A ऐं B 2 अलॻि अलॻि हुजनि त असां फार्मूलो अप्लाई करे सघूं। हाणे फार्मूले में तव्हांखे ख़बर आहे त मां हीअ जॻहियूं ठाहे थो वञा। पहिरियों अंगु छा आहे 500, हिनखे 500 लिखी करे मथां स्क्वायर ॾींदो, ऐं हिते कहिड़ो अंगु लिखंदो 8 लिखंदो, 8 जे मथां स्क्वायर ॾींदो। विच में तव्हां छा कंदा हो, 500 ऐं 8 खे ज़रब कंदा हो पाण में, यानी पहिरियों ऐं ॿियो जेको दर्जो हूंदो आहे उनखे पाण में ज़रब करे ऐं उनखे कंहिं सां ज़रब कंदा हो, ॿिनि सां। हाणे तव्हांखे ख़बर आहे 500 ज़रबिया 500, इन जो मतिलबु आहे हे 500 × 500, तव्हांखे ख़बर आहे सिर्फ़ु 5 × 5 = 25 ऐं पोयों 4 ॿुड़ियूं ॾेई छॾंदो, सो हे थी वेंदो 25 ऐं पोयों 4 ॿुड़ियूं ॾेई छॾंदो, ठीकु आहे। ऐं हिते छा थी वेंदो 8 × 8 = 64, यानी मां हिनखे छॾायमि ऐं हिनखे छॾायमि। हाणे अचो विच वारे ते, त 500 ज़रबिया 2, यानी इहो थी वेंदो 1000, 1000 ज़रबिया 8 घणो थी वेंदो, 8000 थी वेंदो, ठीकु आहे। हूअं तव्हां करे ॾिसो, तव्हांजो सॼो ॾींहुं लॻी वेंदो। हाणे 25,000 हिकिड़ा ऐं 8000 ॿिया, ठीकु आहे, बल्कि 25,000 न, 2,50,000 आहे, ठीकु आहे। 2,50,000 में तव्हां 8000 मिलाईंदो त हे थींदो 2,58,000, ऐं आख़िर में 64 बि मिलाए छॾो, हे 2,58,000, 7 जी जॻह ते 0 आहे, ऐं हे आख़िर में 64 अची वेंदो, हे तव्हांजो आंसर थी वियो। हूअं तव्हां 508 खे 508 सां ज़रब कयो, तव्हांजो सॼो ॾींहुं लॻी वेंदो। अञा हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो, अञा तव्हांखे बिल्कुलु आसानी सां सम्झ में ईंदो। जॾहिं तव्हां ॿियो नंबर हिसाबु कंदो तव्हांखे थोरो जल्दी थींदो, टियों नंबर अञा वधीक जल्दी थींदो। मिसाल वठूं था पिया, असांजो अञा थोरो ॿियो को खणा, मिसाल था वठूं असां, हे 200 मां खयूं 9, ठीकु आहे, 209। त हाणे तव्हांखे ख़बर आहे इनखे ॿिनि हिसनि में टोड़ींदो, कंहिंमें, हिकु 200 ऐं प्लस में 9, त जीअं असांजो फार्मूलो अप्लाई थी सघे। हाणे फार्मूलो अप्लाई करण महिल छा कंदो, हिते पहिरें जे मथां स्क्वायर, हिते ॿिए जे मथां स्क्वायर, विच में इन्हनि ॿिन्हिनि खे मल्टीप्लाई कंदो, हिते छा रखंदो 200 ऐं हिते छा रखंदो 9 जे मथां स्क्वायर, ठीकु आहे। ऐं विच में छा कंदो 200 ज़रबिया 9 ऐं उन्हनि खे कंहिंसां ज़रब कंदो, ॿिनि सां, हिते बि प्लस ऐं हिते बि प्लस। हाणे तव्हां छा कंदो, 200 जो स्क्वायर करिणो आहे, त इन जो मतिलबु आहे ॿिॾूं 4 ऐं हे 2 0 हिकिड़ा 2 0 ॿिया, तव्हांखे ख़बर आहे शॉर्टकट हणणो आहे, त 200 ज़रबिया 200 माना 200 में हिकिड़ी 2 ॿुड़ियूं ऐं ॿिए 200 में 2 ॿुड़ियूं, माना हीअं आहे न। दरअसल तव्हांखे ख़बर आहे हे ॿिॾूं 4 थी वेंदो ऐं हे 2 ॿुड़ियूं हे ऐं 2 ॿुड़ियूं हे, टोटल 4 ॿुड़ियूं अची वेंदसि, 40,000 थी वियो, ठीकु आहे। हिते अचो, हे 9 खे 2 सां न, बल्कि 9 खे 9 सां ज़रब करिणो आहे, 9 81। हाणे हिते छा थींदो, त नाडू 18, या हीअं खणी अचो 20 ज़रबिया 9, त हे थींदो नाडू 18 ऐं पोयों 0 ॾेई छॾींदा 180, वरी 180 ज़रबिया 2, त इन जो मतिलबु आहे हिन ॿिनि खे 18 सां ज़रब कंदा त हे घणो थी वेंदो 36 थी वेंदो, यानी हे थी वेंदो 360, ठीकु आहे। हाणे जेतिरी प्रैक्टिस ओतिरो तव्हांखे शॉर्टकट ईंदो वेंदो। हाणे 40,000 हिकिड़ा, 360 ॿिया, 81 ॿिया, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हे असांखे जोड़ करिणो पवंदो, हे 40,000, ठीकु आहे, हे 360 ऐं हे 81, हे हिक जो हिकु, 8 ऐं 6 14, हिकु मथे वियो 3 ऐं हिकु 4, हे 0 जो 0, हे 4, हे थी वियो 40,441, हे तव्हांजो छा थी वियो आंसर थी वियो, ठीकु आहे। सो इहो हुयो फार्मूलो अप्लाई करणु, पहिरें जे मथां स्क्वायर, वरी मां रिपीट कयां थो, पहिरियों वांगुरु जेको बि हुजे। मिसाल था वठूं तव्हांजो हीअं आहे 5 + 4, चलो हिनखे थोरी देरि जे लाइ सम्झूं था, 5 + 4, हाणे इन जे मथां स्क्वायर आहे, तव्हां हिनखे छा कंदो, पहिरें जे मथां स्क्वायर, हिते ॿिए जे मथां स्क्वायर, ॿियो माना पहिरियों वांगुरु कहिड़ो आहे 5, हिते ॿियो वांगुरु कहिड़ो आहे 4, विच में 5 ऐं 4, यानी पहिरियों ऐं ॿियो पाण में ज़रब करे ऐं ॿिनि सां ज़रब कंदो, ॾींदो विच में, हिते बि प्लस ऐं हिते बि प्लस। हाणे अचो, हिते घणो थी वेंदो 5 × 5 हे 25 थी वेंदो, हे घणो थी वेंदो 4 चौक 16 थी वेंदो। हाणे हिते ॾिसो 5 × 10, 10 ज़रबिया 4 घणो थी वेंदो 40, हे तव्हां ख़बर आहे प्लस थींदो। हाणे 25 हिकिड़ा, 40 ॿिया, 16 ॿिया, न अचेव त हीअं जोड़ करे ॾिसो, 25 40 ऐं 16, 5 ऐं 6 11, हिकु मथे वियो 4 ऐं 2 6 6 ऐं हिकु 7 7 ऐं हिकु 8, 81 जे बराबरि थी वियो असांजो आंसर आहे, ठीकु आहे। हाणे तव्हांजो प्रैक्टिस क्वेश्चन हे अथव, हिकिड़ो तव्हां हे हल करे ॾेखारियो, अॻु में तव्हांखे आसान ॾियां थो, 3 + 2 हिननि जो होल स्क्वायर करिणो आहे। हिकिड़ो इहो फार्मूले तहत हल कंदो, उनखां पोइ तव्हां हल कंदो 206 होल स्क्वायर, यानी हिनखे तव्हां छा कंदो, कीअं टोड़ींदो, हिनखे टोड़ण जी ज़रूरत न आहे, ऑलरेडी 2 हिसनि में टुटल आहे, हिकिड़ो हे A आहे ऐं हे छा आहे
बी आहे हिन खे तव्हां टोड़ींदो कीअं 200 अलॻि कंदो ऐं 6 अलॻि कंदो पोइ हिन ते फार्मूलो अप्लाई कंदो कीअं फार्मूलो कंदो पहिरें जे मथां स्क्वायर हिते ॿिए जे मथां स्क्वायर विच में 2ab इन जो मतिलबु आहे पहिरियों ऐं ॿियों यानी 200 ज़रबिया 6 ज़रबिया 2 करे छॾियो हिते बि प्लस हिते बि प्लस हाणे इहे ॿई तव्हां हल करे ॾेखारियो कहिड़ा कहिड़ा वरी मां लिखां थो 3 + 2 होल स्क्वायर हिकिड़ो इहो ऐं ॿियो 200 ऐं प्लस 6 बल्कि 206 मां तव्हांखे चवां थो पाण बाक़ी तव्हां हिनखे पोइ अलॻि टोड़ींदो हे 2 हे पहिरियों ऐं हे ॿियों हे क्लास वर्क अथव हाणे करे ॾेखारियो